साईं फरमाइन था एक जाय ते आयुसि त जिब्रील अमीन मुखे ब प्याला ॾिना हिकड़े प्याले में खीर हुयो ॿिए प्याले में शराब हुयो ॿिन्ही प्यालनि खे ॾिठो ऐं मूं खीर खे क़बूल कयो ॻाल्हायो छा खे क़बूल कयो खीर खे क़बूल कयो जिब्रील चयो या रसूल अल्लाह तव्हां फितरत के कबूल कयो खीर रब जी नेमत खीर अल्लाह जो एहसान खीर जिस्म जी तवानाई वधाए तो खीर रब जी रहमत शराब ते अल्लाह जी लानत शराब पीण वारे ते लानत शराब ठाहिण वारे ते लानत शराब प्यारण वारे ते लानत शराब निपूड़न वारे ते लानत शराब जो सौदागर बणजे उन्हें ते अल्लाह जी लानत ये सब गुनाह में बराबर शरीक आहिनि साईं फरमाइनि था जेको शराब थो पिए उन जो ईमान ईअं निकिरी वेंदो आहे जीअं माण्हू बदन तां कमीज़ लाहे पुट हेॾे ध्यानु कयो कमीज़ माण्हू लाहींदो आहे त बदन उगाड़ो थी पवंदो आहे कमीज़ जुदा थी वेंदी आहे साईं फरमाइनि था जेको शराब थो पिए न उन जो ईअं ईमान निकिरी थो वञे इहो बेईमान बणिजी थो वञे इन नशे जी हालत में अगर मरी वियो त बेईमान थी मरी हिकड़ो फुड़ो शराब जो हिकड़ो फुड़ो समझो था फुड़ो कतरो टेपो हिकड़ो टेपो शराब जो बात में विझे 70,000 मलाइक उन ते लानत था विझन लानत ऐं फटकार था विझन 40 ॾींहंनि ताईं उन जी दुआ क़बूल न पवंदी आहे जेको शराब पीअंदो मुंहिंजी गुज़ारिश आहे उन्हनि खे जेके शराब ठाहिनि था खपाइनि था ख़ुदा जे वास्ते मुस्लमाननि खे लानत में मुब्तला न कयो इहो कारोबार बंदि कयो ये मट भञो शराब जा इहा हराम जी कमाई आहे लानत वारी कमाई आहे मुंहिंजा दा पाण बि गुनहगार थियो था ॿियनि खे बि गुनहगार बणायो था इहा कमाई तव्हांजे लाइ हिकिड़ो रुपयो बि तव्हांजे मथां हराम आहे तव्हांजे बचनि जे लाइ हराम जेके शराब पीअण वारा आहिनि उहे तौबह ताइब थियनि जे छॾे नथा सघो फोटा खणी चो इलाची ही फ़कीर तव्हांखे पढ़ी ॾींदो इंशाअल्लाह ताला वरी तव्हांखे बूइ बि न पवंदी बुरी आदत आहे गंदो खेल आहे मुंहिंजा दोस्तो शराब खां बचो गुनाहनि खां बचो साईं फरमाइनि था मेराज वारी रात शराब खे ठुकराए छॾियो खीर खे क़बूल कयो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम प्यारा दोस्तो असांजे हिन चैनल खे ज़रूर सब्सक्राइब कयो जीअं असांजी हर नई इस्लामी वीडियो अपलोड थियण जो अव्हांखे फ्री में इतला पहुची सके।